ड्यामशोरो में खबर ॾींदा हलो त ड्यामशोरो का सेवन तरफ़ वींदड़ रिक्शा ते खानोड़ पुलिस कार्रवाई करे वॾी मिक़दार में चर्स हथ करे 4 औरतुनि समेत एक मर्द के गिरफ्तार करे केस दाख़िल कयो वियो। SHO खानोड़ दीदार हुसैन जतोई जगवाणी में इतला ते ड्यामशोरो का सेवन तरफ़ वींदड़ रिक्शा ते कार्रवाई करे लखी रुपयनि जो 16 किलो चर्स हथ करे वरतो। 4 औरतुनि मिसमात गुजर माई खोसो, जरीना खोसो, दादली खोसो ऐं एक मर्द आशिक खोसो के गिरफ्तार करे सरकार जी फरियाद ते मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। सिलसिले में SSP ड्यामशोरो इमरान कुरैशी चवण हो त पुलिस कार्रवाई करे लखी रुपयनि जो 16 किलो चर्स हथ करे 4 औरतुनि ऐं एक मर्द के गिरफ्तार करे वरतो आहे। केस भी दाख़िल कयो वियो आहे। कंहिं बि मंशात फिरोश के बख्श न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।